घारो जा शहरी लोड शेडिंग के ओवर बिलिंग खां तंग थी नेठि एहतजाज लाइ रोडनि ते निकिरी आया। शहरनि पारां लोड शेडिंग ऐं वाधू बिलिंग ख़त्म करण जो मुतालबो कयो। घारो शहर में लाला थहीम, मंसूर चांडे, करीम मला, आरिम मला ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शहरनि प्ले कार्ड खणी इलेक्ट्रिक ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त के इलेक्ट्रिक माहवार ओवर पेमेंट जा बिल बि वसूल करे रही आहे, उन बावजूदि बग़ैर रीडिंग जे वाधू बिल मोकिलिया पिया वञनि। ॿिए तरफ़ गैर एलाना लोड शेडिंग उन्हनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। फंडी ख़राबीअ जो जवाबु ॾियण लाइ रोज़ानो 4 खां 6 कलाकनि ताईं बिजली बंदि करे शहरनि खे अज़ाब में विधो वियो आहे। एहतजाज कंदड़ शहरनि के इलेक्ट्रिक इंतज़ामिया खे चितार ॾिनो त शहर मां लोड शेडिंग ख़त्म करे वाधू बिलिंग बदिरां रीडिंग वारा मुनासिब बिल मोकिलिया वञनि, ॿी सूरत में ॿीहर एहतजाज कयो वेंदो। कोटड़ी में सहाफ़ी असद मंगरे जे घर में नामालूम जवाबदारनि दाख़िल थी दखियनि पंहिंजी चोरी करे विया। कोटड़ी में सिकंदराबाद लॻ टेलीग्राफ पोस्ट जे भरिसां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो हेठि कोटड़ी जे जॉइंट सेक्रेटरी ऐं सहाफ़ी असद मंगरे जे बंदि पियल घर में नामालूम जवाबदार दाख़िल थी 1,40,000 रुपया रोक रक़म, 2.5 लख रुपयनि जा सोना ज़ेवर, घरनि ऐं प्लाट जा कागज़, घर में पियल समूरो सामान बुहारिया। वाक़े जे इतलाह ते सहाफ़ी बि पहुता, जॾहिं त SSP जामशोरो अमजद शेख सहाफ़ी असद मंगरे खां राब्तो करे वाक़े जा तफ़सील वरिता। इन मौक़े ते सहाफ़ी असद मंगरे ॿुधायो त हुनजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे, सदाईं ग़रीब माण्हुनि जो आवाज़ उथारियो आहे, घर में चोरी करे खेसि झुकाइण जी कोशिशि कई वई आहे। गुलशन ऐं मेमार जे जन्नत फार्म हाउस में 1 महीनो अॻु बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान ज़ाल मुड़ुस जा गिरफ़्तार कातिल गुलशन मेमार थाणे जी जांच पुलिस गहरी रिश्वत एवज़ आज़ाद करे छॾिया। मक़तूल सजावल जे पीउ सजण खान लाशारी, मक़तूला फातिमा जे पीउ सुल्तान लाशारी ऐं ॿियनि मड़ीर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 1 जून 2020 ते सजावल लाशारी ऐं संदसि ज़ाल फातिमा लाशारी घर में बेदर्दी सां छुरियुनि जा वार करे क़त्ल कयो वियो हो। हुननि चयो त हिन ड्रामाई क़त्ल में जन्नत फार्म हाउस जो मालिक सलीम चांदना, इलाही बख्श लाशारी, मंठा लाशारी, हनीफ लाशारी, आलम लगारी, समीना उर्फ बंबू लाशारी मुलविस आहिनि। हुननि चयो त उन्हनि गुलशन मेमार थाणे ते ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जे क़त्ल जी FIR दाख़िल कराई, पर पुलिस जवाबदारनि खां गहरी रिश्वत वठी 5 ॾींहनि जे रिमांड खां पोइ खेनि आज़ाद करे छॾियो। उन्हनि ॿीहर गिरफ़्तारी लाइ अपील कई, पर अञा ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे। उन्हनि चीफ जस्टिस हाई कोर्ट, IG सिंध, एडिशनल IG कराची खे अपील कई त सजावल लाशारी ऐं संदसि ज़ाल जे क़त्ल में मुलविस 62 जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।